त मर्द जेके आहिनि उहे मायुनि जे मथां हुक्मरान आहिनि, हाकिम आहिनि बहसियत मुर्स जे। इन मामले में अल्लाह तबारक व ताला मर्दनि खे फज़ीलत ॾिनी आहे त अल्लाह ताला उन जे हथ में इहा शइ ॾिनी आहे त उहो तलाक ॾींदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि उनखे नाक़िसातुल अक़ल यानी अक़ल जे मामले में मर्द खां घटि आहे। औरत जेका आहे उहा मुतासिर थी वेंदी आहे जल्दी कंहिं बि मामले में। अगरि मर्द इन खे तलाक ॾेई छॾे ॾे पोइ मुआशिरे में इन जो हिकिड़ो जेको मिज़ाज आहे, हिकिड़ो जेको रुतबो आहे उहो घटि थी ईंदो। महविश अबड़ो कराची खां सवाल करे थी शेख जमशेद साहब सवाल कनि थियूं त तलाक जो इख्तियार मर्द खे ई छो आहे? हिन ॻाल्हि खे ईअं सम्झणु घुरिजे सभिनी काग में त हीउ अल्लाह ताला जो हिकिड़ो हुकुम आहे त सभु सवालनि जा जवाब मिली था वञनि। बहरहाल मज़ीद तफ़सील अगरि खपे त अल्लाह ताला जो क़ुरान में वाज़े फ़रमान मौजूदु आहे। जीअं साईं शबीर अहमद जमाली साहब पंहिंजे जवाब में इरशाद फ़रमायो, अल्लाह ताला जो फ़रमान अर्रिजालु क़व्वामून अलन निसा, त मर्द जेके आहिनि उहे मायुनि जे मथां हुक्मरान आहिनि, हाकिम आहिनि बहसियत मुर्स जे। उन जी अल्लाह तबारक व ताला पाण हिकमत बि बयानु फ़रमाई, बिमा फ़द्दलल्लाहु बाअदहुम अला बाज़, त जीअं अल्लाह ताला जंहिंखे चाहे फ़ज़ीलत ॾियणु अल्लाह ताला उनखे फ़ज़ीलत ॾींदो आहे। इन मामले में अल्लाह तबारक व ताला मर्दनि खे फ़ज़ीलत ॾिनी आहे त अल्लाह ताला उन जे हथ में इहा शइ ॾिनी आहे त उहो तलाक ॾींदो। ॿी हिकमत अल्लाह से पाण इन आयत में छा फ़रमाई, व बिमा अनफ़क़ू मिन अम्वालिहिम, त छो त उन जा नान नफ़क़ा माई जा सभु ख़र्च इलाज जा हुजनि, खाइण पीअण जा, रहाइश जा, उहे सभु ज़िमेदारी आहे मर्द जे मथां। त इहे ॿ टे हिकमतूं अहिड़ियूं आहिनि, सभिनी खां पहिरियों त अल्लाह जो हुकुम आहे त उन जे अॻियां पोइ को बि जवाबु नथो ठही सघे। नंबर ॿियो त अल्लाह तबारक व ताला मर्द खे हाकिम ठाहियो आहे। नंबर टे अल्लाह ताला उनखे इहा फ़ज़ीलत ॾिनी आहे। ऐं नंबर चारि हू ख़र्च करे थो इन जी मायुनि जा, तमामु घरवारियुनि जा इख़राजात, नान नफ़क़ा, इहे सभु शयूं। इहे सवाल उहे मायूं कंदियूं आहिनि या मुआशिरे में इहो सुवाल ओॾी महिल जनम थो थिए त जंहिं महिल चवंदा त मर्द ऐं औरत में बराबरी हुजे, या उहो सम्झंदा आहिनि त नाउज़ु बिल्लाही हुकुम कंहिं ज़ुल्म ते जेको आहे उहो क़ाइमु आहे। जॾहिं त असांखे ईमान हुजणु खपे त अल्लाह तबारक व ताला जो को बि हुकुम अदल खां सवाइ न आहे। अगरि अल्लाह ताला कंहिंखे दोज़ख में विझे थो तॾहिं बि अदल ते, अगरि अल्लाह ताला कंहिंखे फ़ज़ीलत ॾिए थो, कंहिंखे घटि करे थो, इहा बि जेका आहे अल्लाह ताला जो अदल आहे। त इन ते ईमान आणणु घुरिजे। नंबर ॿियो, अगरि अक़ली केरु सुवाल पुछे त असां क़ुरान हदीस खां पोइ अगरि पुछूं त अक़ली छा हिन में हिकमत आहे, त असां ॾिसूं था त मुआशिरे में औरत हिकिड़ी कमज़ोर रही आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण बि उनखे नाक़िसातुल अक़ल यानी अक़ल जे मामले में मर्द खां घटि आहे, अक़लबंदीअ में मर्द खां घटि आहे। इन जा कई दलाल असां ॾेई था सघूं। नंबर ॿियो, औरत जेका आहे उहा मुतासिर थी वेंदी आहे जल्दी कंहिं बि मामले में, जल्दी गुस्से में बि अची वेंदी, जल्दी जवाब बि ॾींदी, पंहिंजी अथॉरिटी खे चैलेंज बि कराईंदी आहे। पोइ अल्लाह तबारक व ताला हिन मामले में बतौर शफ़क़त औरत जो हक़ महफ़ूज़ कयो आहे। कॾहिं ही अथॉरिटी खे चैलेंज कंदे मर्द जी अथॉरिटी जॾहिं चैलेंज कंदी त नुक़सानु इन खे थींदो। अगरि मर्द इन खे तलाक ॾेई छॾे ॾे पोइ मुआशिरे में इन जो हिकिड़ो जेको मिज़ाज आहे, हिकिड़ो जेको रुतबो आहे उहो घटि थी ईंदो। ॿिए नंबर ते औरत जज़्बाती आहे, हू जल्दी मायूस थी वेंदी आहे, त जल्दी ॻाल्हियुनि ते, नंढी ॻाल्हियुनि ते, नंढे मामलनि ते उहा तलाक घुरे वठंदी या तलाक ॾेई छॾींदी त मुआशिरे में हिकिड़ो फ़साद बपा थी वेंदो, औलाद रुली वेंदी, घरवारा, घर जा मुआशिरा तबाह थी वेंदा। तंहिं करे रब्बुल आलमीन जेको रहीम आहे, रहमान आहे, उन इहा ॻाल्हि मर्द खे ॾिनी आहे। इन जा कई ॿिया बि दलाइल आहिनि। अल्लाह ताला क़ुरान में जॾहिं बि तलाक जो हुकुम ॾिनो आहे या तलाक जो तज़किरो कयो आहे, उन जो इशारो रब्बुल आलमीन मर्द ॾे कयो आहे। वइन आज़म तलाक बियदिही उक़दतुन निकाह, त निकाह जी जेका ॻंढ आहे उहा मर्द जे हथ में आहे। अगरि पोइ बि औरत खे इत्मिनान न आहे त हू अल्लाह जे हिन हुकुम खे मञे त रब्बुल आलमीन पोइ बि औरत खे खुला जो हक़ ॾिनो आहे। अगरि हू तलाक नथी ॾेई सघे या नथी वठी सघे पोइ हुन वटि खुला जो दरवाज़ो मौजूदु आहे। अगरि हू कंहिं बि मुसीबत, कंहिं बि परेशानी में आहे जंहिंखां हू जान छॾाइण थी चाहे त खुला वठी वञे, अल्लाह से हुनखे हक़ ॾिनो आहे। पर तलाक ते ई एतिराज़ करण जो मक़सदु इहो सम्झ का ॿाहिरि आहे। इन खे माण्हू इन ॻाल्हि ते सम्झे थी अल्लाह ताला जो फज़ल आहे, अल्लाह ताला जो हुकुम आहे, ऐं हीअ असांजे लाइ ख़ैर ई ख़ैर आहे त रब्बुल आलमीन अगरि मर्द जे हथ में इहा तलाक रखी आहे, पोइ इन मामले खे अगरि केरु चैलेंज थो करे
उहो इनडायरेक्टली रब्बुल आलमीन जे हुकुम खे चैलेंज थो करे, जेको इंसान जे ईमान खे बि ख़तरे में विझी थो सघे। वल्लाहु आलम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।